अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DH न्यूज़ में तव्हां सभिनी खे भलीकार। टिंडोवालहेयार मां अली हसन ٿيٻو जी रिपोर्ट मूजिब नाज़रीन, जहंडोमरي ॻोठ गामू ٿيٻي में रस्ते जी सहूलत कोन हुई, उन जे बारे में ॻोठाणन जो एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं। वधी साईं वॾे भूलण सां वठी असीं वोट ॾींदा आहियूं, असांजा चौथी पीढ़ी में वोट आहिनि, पर रहियो सो असांखे का बि सहूलियत न ॾिनी वई सरकारी, न रोड न रस्तो, का बि असांखे तमामु बरसाति बि थी पए, मुश्किलात तमामु कढणी थी पए, तो असांखे महिरबानी करे रोड ॾिनो वञे। इहो साईं खे अपील आहे, महिरबानी बराए महिरबानी, हीअ असांजो क़दीमनि जो ॻोठु आहे। हर वोट वठी वञनि पीपल्स पार्टी वारा, असांखे का बि सहूलियत कोन ॾिनी आहे। त बाबा रोड तव्हांखे ॾींदासीं ईअं करे जेका स्कीम अचे पाण खायो वञनि, असां उते जा उते आहियूं, ग़रीब वीचारा वेठा आहियूं। 40 साल थियो रस्तो बरसाति थी पए, असीं त गाॾी नथा मटाए सघूं, उन खां पोइ कई तकलीफ़ूं आहिनि, घस वेंदा वीचारा था अचनि, उहे फाथा पिया आहिनि।